कैनेडा जी इख़्तियारुनि जो चवणु आहे त खेनि माण्हुनि जी ज़रूरत आहे। हिन ख़ुशहाल मुल्क जी इख़्तियारुनि परॾेही माण्हुनि लाइ हिक मंसूबे जो इफ़्तिताह कयो आहे, जंहिं मूजिबि 14 लख परॾेहिनि जी दिलि सां आजियां कई वेंदी। कैनेडा जी हुकूमत इहो चाहे थी त माण्हू मुल्क अचनि ऐं मुस्तक़िल हिते रिहाइश इख़्तियार कनि। अहिड़नि उपायनि जो बुनियादी मक़सदु कैनेडा जे समूरनि खातनि में ख़ाली नौकरियुनि खे पूरो करणु आहे, छो त कैनेडा जे मुख़्तलिफ़ खातनि में हज़ारे नौकरियूं मौजूदु आहिनि, पर उन्हनि ते कमु करण वारो केरु बि नाहे। कैनेडा जे नए इमिग्रेशन प्लान ज़रिए हाणे मुख़्तलिफ़ शोबनि लाइ मुलाज़मतूं ॻोल्हण में मदद मिलंदी। इन हवाले सां इमिग्रेशन वारे वज़ीर शॉन फ्रीज़र चयो आहे त कैनेडा में 2023 में 4 लख खां वधीक नवनि रहवासियुनि जी आजियां कबी, जॾहिं त 2024 में बि 4.5 लख माण्हू मुल्क में अची सघंदा ऐं मुस्तक़िल रहवासी बणिजी सघंदा। इहो यादि रहे त कैनेडा में 10 लख शहरी बेरोज़गार आहिनि ऐं इन जो सबबु इहो नाहे त हू कमु करण जे क़ाबिल नाहिनि, पर हू अहिड़ियूं नौकरियूं करणु नथा चाहिनि जेके मार्केट में हिन वक़्तु मौजूदु आहिनि। इन लाइ कैनेडा खे ॿाहिरियनि माण्हुनि जी ज़रूरत आहे। इहो रुझान इन ॻाल्हि ॾांहुं इशारो करे थो त माण्हू नौकरियूं छॾे रहिया आहिनि, जंहिं लाइ वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे, जंहिंखे पूरो करणु ज़रूरी आहे। वाज़िह रहे त नौकरियुनि में कुझु शोबा सिहत, सॉफ्टवेयर ऐं रेस्टोरेंट जा थी सघनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk